अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी। उम्मे रुबाब चांडियो खां बाद हिक सिंध जी ॿी बहादुर न्याणी दादू लॻ ॻोठ शेर मोहम्मद दावत जी रिवासण सनम दावत इंसाफ़ जे लाइ पेर उघाड़ा हथनि में ज़ंजीरूं पाए इंसाफ़ जी घुर कंदे पंहिंजे बासर सोट वकील फ़हद दावत ख़िलाफ़ दादू कोर्ट पहुती, जिते हिन मीडिया अॻियां दाईंदे इंसाफ़ जी घुर कंदे चयो त हफ़्तो अॻु PS मोहदर जे हद ॻोठ शेर मोहम्मद दावत में ज़मीन जे मामले तां सौट वकील फ़हद दावत पारां गिरफ़्तार करायल मुंहिंजे पीउ ऐं भाइरनि खे कोर्ट में जज साहिब वटि पेश नथो कयो वञे ऐं वकील फ़हद दावत पंहिंजे लिखियल रेगुलेशन पास कराए जज साहिबान वटां बार बार रिमांड वठी पुलिस हथां तशदुद कराए रहियो आहे। हिन वधीक चयो त वकील फ़हद दावत पुलिस खे ॻरी रक़म एवज़ असां मथां कूड़ो केस दाख़िल करायो आहे। हिन चयो त 2 ॾींहं अॻु मां हिननि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे इंसाफ़ जी घुर कई हुई त वकील फ़हद दावत जो भाउ असद दावत ॾमिरजी पियो ऐं काल ते धमकियूं ॾियणु लॻो ऐं गार गंद कढणु लॻो, जेका काल रिकॉर्डिंग मां मीडिया अॻियां बि पेश कई हुई। हिन वधीक इंसाफ़ जी घुर कंदे चयो त मूंखे उमेद आहे पाकिस्तान जे आला अदालतुनि ते त सिंध जी न्याणीअ सां इंसाफ़ कयो वेंदो, छाकाणि त ज़मीन असांजी आहे, जेको केस दाख़िल कयो वियो आहे उहो सरासर कूड़ो आहे। हिन मुतालबो कंदे घुर कई आहे त चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सेशन जज दादू ऐं पाकिस्तान जे क़ानूनी इदारनि खां त वकील फ़हद दावत जो वकालतनामो रद्द करे जुडिशनल इंक्वायरी कई वञे ऐं मामले जी शफ़ाफ़ जांच कराए असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।